बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों। किथे किथे त ॿ माण्हू विढ़ंदा आहिनि त टियों उन्हनि खे ठाहींदो आहे, ऐं किथे किथे ॿ माण्हू ठहियल आहिनि त टियों उन्हनि खे ड्राइण जी कोशिशि कंदो आहे। अॼु को मुंहिंजो मौज़ू जेको आहे उहो आहे हिकिड़े न्यापे जे नाले सां। त असां कंहिंखे न्यापो ॾींदा आहियूं त उहो न्यापो उन्हनि वटि कीअं पहुचंदो आहे, उहो न्यापो साबित पहुचंदो आहे, न्यापे में फॉल्ट विझी मोकिलींदो आहे, न्यापे खे वधाए मोकिलींदो आहे। इन बाबति मां असांखे सो शेयर थो कयां। दोस्तों, न्यापो हिकु अहिड़ी शइ आहे, चवंदा आहिनि त जीअं कंहिंखे न अमानत ॾिजे, अमानत में जीअं ख़यानत नाहे थींदी, न्यापो बि अहिड़ी शइ आहे। तव्हां अगरि उन न्यापे खे सही तरीक़े सां न पहुचाईंदव त यकीनन इहा अमानत में ख़यानत हूंदी। हिकिड़ो नंढड़ो मिसाल तव्हांखे ॿुधायां थो। मां पंहिंजो ऐं तव्हां ॾिसंदड़नि ते हिकिड़ो मिसाल थो ॿुधायां। मिसाल, तव्हां मूंखे हिन महिल वीडियो ते ॾिसो था, तव्हां मुंहिंजा दोस्त आहियो। मां तव्हांखे न्यापो मोकिलियां थो त फ़लाणे होटल ते तव्हां अची वियो, तव्हां मुंहिंजो इंतज़ारु कयो, मां जीअं पहुचंदुसि त मानी चांहि गॾु खाईंदासीं पीअंदासीं। हाणे कंहिं माण्हूअ जे हथां मां इहो तव्हां ॾे न्यापो मोकिलियो, उहो माण्हू तव्हांखे अची न्यापो थो ॾिए, शहज़ाद उमरानी तव्हांजे लाइ न्यापो ॾिनो आहे, सुबुह खां वठी वेहे शाम ताईं मां जेसीं ताईं न पहुचां त मानी न खाए, चांहि न पीए, ईंदासीं त गॾु खाईंदासीं। अगरि जे उन चांहि पीती या मानी खाधी या मुंहिंजो इंतज़ारु न कयो त दोस्ती ख़तमु। हिकिड़ो मामूली न्यापे खे घटि वधि करे तव्हांखे ॿुधायां थो, एॾी वॾी ॻाल्हि कोन्हे। हाणे तव्हां सोचींदव त यार असां हिन जा नौकर त कोन आहियूं न, हिकु त न्यापो थो मोकिले त होटल ते अची मिलूं, ॿियो वरी चए थो त खाइजो पीजो बि कुझु न, सुबुह खां वठी शाम ताईं भले मुंहिंजो इंतज़ारु कजो। माना सुबुह खां वठी शाम ताईं केरु कंहिंजो इंतज़ारु थो करे बिना खाधे पीते जे, ऐं जॾहिं उहो अचे त पोइ मानी बि खाऊं, पोइ बि चांहि बि पीऊं, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हांखे गुस्सो लॻंदो। तव्हां सोचींदो यार हीअ कहिड़े तरीक़े जी दोस्ती आहे। अगरि जे दोस्ती टुटे थी त टुटणु ॾेसि। मां हिन ॻाल्हि ते थोरो सोचियो त शहज़ाद मूंसां ईअं न्यापो ईअं छो कंदो, या ईअं चई सघे थो त मुंहिंजो इंतज़ारु कयो, थोरो अॻिते पोइते मां थी सघां थो त मानी अची गॾु खाईंदासीं। पर मां ईअं कीअं चवंदुसि त तव्हां सुबुह खां वठी शाम ताईं वेहो, कुझु खाइजो बि न, अगरि कुझु तव्हां खाधो त दोस्ती ख़तमु। ईअं त नथो थी सघे न। हाणे तव्हांखे सोचणु इहो खपे त तव्हांखे जॾहिं बि न्यापो थो अचे न, तव्हां अॻु में उन न्यापे ते ग़ौर कजो त छा ईअं न्यापो उहो ॾेई सघे थो, या ज़िंदगीअ में हुन कॾहिं अहिड़ो न्यापो ॾिनो, पर न्यापो ॾियण वारो जेको आहे त उन थी सघे थो ॻाल्हि वधाई हुजे, न्यापे ॾियणु वक़्तु उहो गुस्से में हुजे, त तव्हां न्यापे जो ग़लति रिएक्शन न खणो कॾहिं बि, उहो ग़लति बि थी सघे थो। जॾहिं दोस्तियूं आहिनि, मिटियूं आहिनि, माइटियूं आहिनि, पंहिंजाइप आहे, त पोइ इन्हनि न्यापनि ते असां छो पंहिंजा रिश्ता नाज़ुक करे उन्हनि खे टोड़े छॾियूं। असां कॾहिं हिक ॿिए जे साम्हूं बि मिली सघूं था न, त पोइ इन बाबति असां पुछा करे सघूं था, वज़ाहत करे सघूं था त जो अहिड़ो न्यापो मूंखे मिलियो, मूंखे ॾाढो ॾुख थियो। पोइ उन शइ जी वज़ाहत पोइ थी सघे थी जॾहिं इंसानु आम्हूं साम्हूं चढ़ंदो। ऐं चवंदा आहिनि त साम्हूं वेंदे शींहं बि नथो खाए। शींहं जे अॻियां तव्हां तकड़ में तव्हां वेंदव न त शींहं तकड़ में तव्हां ते हमिलो कॾहिं कोन कंदो। शींहं बि सोचींदो त हीउ जेको मुंहिंजे साम्हूं आयो आहे त ज़रूरु हिन में बि का शइ हूंदी, हिन में बि ताक़त हूंदो, हिन में पावर हूंदो। जॾहिं बि इंसानु हिक ॿिए जे मुंहं ते चढ़े थो त पोइ उनजी वज़ाहत वठी सघे थो। ॿी ॻाल्हि इहा आहे त हाणे इहे थी विया हिकिड़ा दोस्ती वारा न्यापा। ॿियो न्यापे बाबति ॿुधायांव थो घर जो मिसाल। हिकिड़ो त हिकिड़ा भाइर आहिनि, हिकिड़े घर में रहनि था। हिकिड़ो भाउ जेको आहे त साझ जो ड्यूटी ते वञे थो पंहिंजे कमकार सां, उहो पंहिंजी घरवारी खे न्यापो ॾेई थो वञे त अधे खे चइजो त फ़लाणे घर जी मसवाड़ ॾियणी आहे, उनखे मसवाड़ मोकिले ॾे, या पैसा तव्हां वठी छॾिजोसि त पोइ शाम मोटी अची मां ॾींदुसि। उहो पंहिंजी घरवारी खे चई थो वञे। हाणे उनजी घरवारी जेका आहे त उहो पंहिंजे ॾेर खे न्यापो थी ॾिए त तव्हांजो भाउ चई वियो आहे त सुभाणे जॻह ख़ाली करणी आहे, जॻह जे मालिकनि अची न्यापो ॾिनो आहे। हाणे हिकिड़ो वॾो फ़र्क़ु पइजी वेंदो, वॾो अजीब हिकिड़ो लॻंदो, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे वॾे भाउ खे गुस्सो बि लॻंदो। माना इहो कहिड़े क़िस्म जी जॻह जो मालिक आहे जेको ऐन टाइम ते चवंदो त तव्हां उथो। जे अगरि उनजो मसइलो थी वियो आहे, उनजी जॻह आहे त ॿिए हंधि वञी मसवाड़ ते पंहिंजी जॻह वठे, या असां पंहिंजो सामान, असां पंहिंजो घर ख़ाली कयूं। हिकिड़ो न्यापे ॾियण जो तरीक़ो आहे। इन में बि घरेलू इख़्तिलाफ़ पवंदा आहिनि, इन में पंहिंजे भाइरनि खे विथियूं पवंदियूं आहिनि।
मां शुरू में ॻाल्हि कई त जेको टियों माण्हू आहे न, ॿ विढ़ंदा आहिनि त टियों ठाहींदो आहे, ऐं ॿ ठहियल हूंदा आहिनि त टियों विढ़ाईंदो आहे। हमेशह जॾहिं बि तव्हांखे न्यापा मिलनि उन न्यापनि ते गौर कजो ऐं न्यापनि ते तकड़ में को रिएक्शन न खणिजो, छो जो न्यापो ग़लति थी सघे थो, न्यापो थोरो अॻिते पोइते थी सघे थो, या थी सघे थो न्यापो जंहिं जीअं ॾिनो तव्हांखे तीअं ई पहुतो, पर इहो बि सोचिजो त हू जेको तव्हांखे न्यापो जंहिं मोकिलियो आहे उहो मतां उन महिल गुस्से में हुजे, जज़्बात में तव्हां ॾे न्यापो मोकिलियो वञे, इन जे करे तव्हां न्यापे जो रिएक्शन वठंदव त तव्हां में इख़्तिलाफ़ पैदा थींदा ऐं कॾहिं बि उहे इख़्तिलाफ़ सिधा कोन थींदा, छो जो साम्हूं ॻाल्हाइण में ऐं न्यापे मिलण में वॾो फ़र्क़ु हूंदो आहे। न्यापो जेको मिलंदो आहे न उहो ॻोरो थी मिलंदो आहे, ऐं साम्हूं माण्हू हिक ॿिए जे साम्हूं हिकिड़ो ॻाल्हाईंदो आहे थोरो घटि वधि या खणी ॾाढियां ॻाल्हाईंदो आहे, पर उनजो रिएक्शन एॾो नथो निकिरे। न्यापे ते कावड़ बि लॻंदी आहे, न्यापे ते गुस्सो घणो ईंदो आहे, न्यापे ते असां घणा जज़्बाती थी वेंदा आहियूं, छो जो थी सघे थो त न्यापो वधाए थो असांखे मिले। इन जे करे तव्हांखे हमेशह इहो ध्यानु रखणु घुरिजे त जॾहिं बि तव्हांखे को न्यापो मिले त उन ते रिएक्शन ख़ासि करे न खणिजो, उन ते सोचिजो। तव्हांखे पंहिंजा रिश्ता, तव्हांखे पंहिंजूं बिरादरियूं, तव्हांखे पंहिंजूं दोस्तियूं, तव्हांखे इंसानियत नाते हिकु शइ सोचणु घुरिजे, सभु शयूं असांखे बचाइणियूं आहिनि। असां न्यापे ते वॾो रिएक्शन खणी असां सभु शइ खे ख़तमु नथा करे सघूं, छो जो असांखे ज़माने में हलणो आहे, कंहिंसां नरमीअ में कंहिंसां नाराज़ थी बि हलणो आहे। असां हिकिड़े नंढड़े न्यापे ते पंहिंजा रिश्ता नथा चिनी सघूं। अगरि मुंहिंजो पैगाम पसंदि अचे त पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। मूंखे कंहिं नए मौज़ू ते ॾींदा इजाज़त, पंहिंजो ख़्यालु रखिजो। अलाह निगहबान। नयूं कहाणियूं, घरेलू वाक़ियात ॾिसण लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा।